जय झूलेलाल। तारीख़ आहे 14 अगस्त और अॼु जे ॾींहुं 1947 में असांजा ॾाॾा बाबा सिंध में सभु कुझु छॾी करे हिंद आया हुआ। ऐं अॼु आहे सिंधु स्मृति दिवस। त अॼु मां कुझु लाइनूं लिखियूं आहिनि असांजे सिंध जे लाइ। सिंधु किनारे राति गुज़ारे, सिंधु किनारे राति गुज़ारे, सिंधी आया पंहिंजो सभु कुझु विसारे। सिक ऐं मोहबत खणी पंहिंजे द्वारे, जान कुर्बान हिन जग जे लाइ। कोन हुई ख़बर छा थींदो सुभाणे, कोन हुई ख़बर छा थींदो सुभाणे, छॾे आयासीं पंहिंजो सिंध हिन नई दुनिया जे नाले। अॼु को बि सिंधी न मोहताज आ न आहे कंहिंजे सहारे, अॼु को बि सिंधी न कंहिंजी मोहताज आ न आहे कंहिंजे सहारे। वधाए रहिया आहियूं पंहिंजो वापार हिन दुनिया जे हर हिक किनारे। जिन भूमिअ में सिंधु एतिरी दूर ताईं वहंदी आहे, हुन में गौरव और संस्कृति जो भी निवास कंदी आहे। सिंधी भाषा ॾाढी पुराणी ऐं भव्य आहे। भूमि जूं कहाणियूं हिन में गूंजदियूं आहिनि। मोहन जोदड़ो जे अतीत जूं कहाणियूं, सूफ़ी संत जूं धुनियूं ऐं वाणियूं। सिंधी अखर बणायूं आहिनि इलाही कहानियूं ऐं वधाए रहिया आहियूं पंहिंजे लाल साईं जूं कहाणियूं। जय हिंद, जय भारत, जय झूलेलाल।